जो शख्स IMF के हाथों इस मुल्क को गिरवी रखकर गया, आराम से जाके जमान पाक में छुप कर बैठा, उसको लाते, उसको कहते IMF से मुज़ाकरात करो। क्यों IMF के हाथ ये मुल्क की गिरवी रख के चला गया? ये मुल्क, ये कोई ऐसी जो ये 4 साल का गंद और तबाही मचा कर गया है, ये 2-4 महीनों में ठीक होने की चीज नहीं। घड़ी चोरी का भी हिसाब देना पड़ेगा, अपनी औलाद का भी हिसाब देना पड़ेगा, फॉरेन फंडिंग का भी हिसाब देना पड़ेगा, और जो आपकी बेगम साहिबा ने 5-5 कैरेट के हीरो की अंगूठियां रिश्वत में ली है, उसका भी हिसाब देना पड़ेगा। इलेक्शन से सिलेक्शन वाले डरते हैं, मुस्लिम लीग नून नहीं डरती। मुस्लिम लीग नून मैदान में इलेक्शन की तैयारी शुरू कर चुकी है। इमरान खान जी कहानी ऐं साज़िशन जो दौर पुॼाणी ते पतो कंहिं आणींदड़ सिलेक्टर घर हलिया विया। 2018 वारी सिलेक्शन कमेटी बि टुटी वई। अवाम ॼाणे थो त मुल्क में महांगाई जो ज़िम्मेवार केरु आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान खान मुल्क खे IMF वटि गिरवी रखी छॾियो। IMF सां ॻाल्हियूं इस्ताकदार न पर इमरान खान खे करणु घुर्जनि। मईशत तबाह कंदड़ सुकून सां ज़मान परख में वेठल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे IMF ऐं अवाम जे कटड़े में 4 सालनि जी तबाही एतिरी ख़त्म थियण वारी नाहे, पर अवाम उमीद रखे त नून लीग मुल्की हालतूं तब्दील कंदी। असां इलेक्शन खां डिॼण वारा न आहियूं, इलेक्शन खां रुगो सिलेक्शन वारा डिॼंदा आहिनि। शौकत खानम अस्पताल खे मिलियल चंदे मां $30 लख जी सीड़पकारी कई वई हुई। PTI चेयरमैन इमरान खान ख्वाजा आसिफ ते इज़त खे शियो रसाइण वारे केस जी ॿुधणी दौरान एतिराफ़ करे वरितो। वीडियो लिंक ते आॾी पुछा दौरान इमरान खान एतिराफ़ कयो त चंदे जे $30 लख मां 2008 में सीड़पकारी कई वई हुई, जेका 2015 में वापसि कई वई। ख्वाजा आसिफ खे नोटिस मोकिलण वक़्तु मूंखे सीड़पकारी जी ख़बर न हुई। रक़म इम्तियाज़ हैदरी खे सीड़पकारी लाइ ॾिनी वई हुई। हुकूमत IMF सां मुआहिदो थियण खां अॻु ई अमल शुरू करे छॾियो। बिजली तां सब्सिडी ख़त्म करण जो फ़ैसिलो। मार्च में बिजली जो फी यूनिट ₹3.21 महांगो करण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि मार्च में वसूल थींदड़ बिजली जे बिल्स ते फी यूनिट ₹18 वरिता वेंदा। जून ताईं बिजली जो फी यूनिट ₹23.39 कयो वेंदो। पाकिस्तान में अरबा गबन थी चुका है, जंहिंजी लठत में बारो निज़ाम ख़त्म करण खां सवाइ मुल्क तरक्की न कंदो। बाबे पाकिस्तान जे पीड़ जो पत्थर रखण वारी तकरीब खे खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त नैब कूड़नि केसनि में बेगुनाहनि खे बंदि कयो। दुआ आहे त को दुश्मन बि नैब जे अक़ूबत खाननि में न रहे। IMF सां ठाह थियण बाद मनसूबा मुलतवी थियण वारनि सबबनि ते ॻाल्हाईंदुसि। मुल्की तरक्की लाइ ॾींहुं राति महिनत करणी पवंदी। PDM हुकूमत खे ड्रैग ॾियण लाइ मुआशी इमरजेंसी लॻाइण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। इमरजेंसी लागू कई वई त उन जा सिक्योरिटी जे हवाले सां ख़तरनाक असर साम्हूं ईंदा। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त असांजो एटमी प्रोग्राम दुश्मननि जी प्रोपेगंडा जो मर्कज़ हूंदो। आज़ादी रस्मी रहिजी वेंदी। बेवकूफ़ी वारनि पॉलिसियुनि सबबि मुल्क जी सालमियत दाव ते लॻी वेंदी। मुल्क जे मुस्तक़बिल सां खेॾणु बंदि करे जल्द चूंड कराए हुकूमत चूंडियल नुमाइंदनि हवाले कई वञे। इदारनि खे बग़ावत लाइ उकसाइण वारे केस में PTI अॻवान शहबाज गिल जी बरियत वारी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद जी अदालत धुरिन चल ॿुधण बाद शहबाज गिल जी दरख़्वास्त कई। शहबाज गिल ते 27 फरवरी ते फर्दे जुर्म लागू कयो वेंदो। शहबाज गिल ते इदारनि जे सरबराहनि ख़िलाफ़ बग़ावत लाइ उकसाइण ते केस दाख़िल थियल आहे। मरीज़ जी अदालत अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद जे हिक केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद ज़मानत मंज़ूर कई। नाणे वारे वज़ीर अॻूणे वज़ीर शौकत तरीन लाइ ख़तरे जी घंटी। ऑडियो लीक मामले ते गिरफ़्तारी जा इम्कान। FI शौकत तरीन जी पंजाब ऐं KP जे नाणे वारनि वज़ीरनि सां ॻाल्हि ॿोल जी
ऑडियो लीक ते जांच मुकम्मल करे वरिती। अॻूणे नाणे वारे वज़ीर जी गिरफ़्तारी लाइ घरू वज़ारत खां इजाज़त तलब। एफआई जो चवणु आहे त शौकत तरीन जी ॻाल्हि ॿोल IMF जे डील खे नुक़सान पहुचाइण लाइ हुई। हू क़ौमी मुफ़ादन ऐं सिक्योरिटी खे नुक़सान पहुचाइण चाहे थो। ज़राअत खाते इंजीनियरिंग विंग जे मातहत प्रोग्राम CRPF ज़रिए क़ौमी नाणे जी भींग करोड़ रुपया बदउनवानी ऐं करप्शन जे वर चढ़ी विया। ज़रिए शोबे में इनकलाब आणण लाइ आलमी बैंक खां व्याज ते वरितल करोड़ रुपया रुगो कागज़नि में ख़र्च थिया। वाटर कोर्स पका करण में करप्शन त थी, पर आबादगारनि जे नाले ते जाली तंज़ीमूं ठाहिण ऐं उन जे मद में करोड़ रुपया ख़र्च करण जो बि इंकशाफ। CRPF प्रोजेक्ट तहत आबादगारनि जूं तंज़ीमूं ठाहिण लाज़मी करार ॾिनो वियो, पर उते बि ज़राअत खाते जे कामूरनि हथ जी सफ़ाई ॾेखारे ऐं तंज़ीमूं रुगो दस्तावेज़नि में ठाहियूं। आबादगारनि जी शमूलियत न थियण सबबि CRPF प्रोजेक्ट जा 3 कंपोनेंट नाकाम। ज़राअत खाते जी इंजीनियरिंग विंग जा कामूरा CRPF जे नाले ते पंहिंजा पेट भरे विया। सिंध हुकूमत आलमी बैंक खां वरितल 380 मिलियन रुपया व्याज समेत मोटाए ॾींदी। सिंध में ज़रई इनकलाब वारो ख्वाब बण पूरो। ज़राअत खाते जे इंजीनियरिंग डिवीज़न जे मातहत प्रोग्राम CRPF ज़रिए क़ौमी नाणे जी भींग थी वई। आलमी बैंक खां व्याज ते वरितल करोड़ रुपया करप्शन ऐं बदउनवानी जे वर चढ़ी विया। वाटर कोर्स पका करण ऐं ड्रिप एग्रीगेशन यूनिट्स लॻाइण वारे मामले में करप्शन खां पोइ आबादगारनि जे नाले ते जाली तंज़ीमूं ठाहे करोड़ रुपया हड़प करण जो बि इंकशाफ। KTN न्यूज़ जे प्रोग्राम दी मिरर CRPF में थियल अजब करप्शन जी गज़ब कहाणी जा ॿिया पासा बि साम्हूं आणे छॾिया। DG एग्रीकल्चर नदीम शाह पारां ड्रिप एरीगेशन यूनिट्स रुगो नंढनि आबादगारनि बदिरां वॾनि आबादगारनि खे बि ॾियण जो एतिराफ़। KTN न्यूज़ जे प्रोग्राम दी मिरर में ॻाल्हाईंदे नदीम शाह चयो त नंढो आबादगार 40 सैकड़ो रक़म भरे नथो सघे त पोइ असां छा करियूं। जेको आबादगार 40 सैकड़ो रक़म भरे पियो उनखे ड्रिप एरीगेशन यूनिट्स लॻाए ॾियूं पिया, पोइ उहो नंढो आबादगार हुजे या वॾो आबादगार। वाटर कोर्स पको करण जी तामीर में रुगो मटीरियल जी कास्ट पर मीटर 4000 रुपया आहे। MQM सुभाणे गवर्नर हाउस आॾो ऐलानियल धरणो मुलतवी करे छॾियो। गवर्नर कामरान टिसूरी MQM जे बहादुराबाद मरकज़ पहुची मुतदा अॻवाननि सां मुलाक़ात कई ऐं खेनि धरणो मुलतवी करण जी दरख़्वास्त कई। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त कराची में सामूंडी फ़ौज जो एक्सपो जारी आहे, तंहिं करे धरणो मुलतवी करियूं था। हुननि हमेशह क़ौमी मुफ़ादनि खे अहमियत ॾिनी। हिन भेरे बि पाकिस्तान लाइ क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। धरणे जी नई तारीख़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। गवर्नर कामरान टिसूरी चयो त मुतदा जे मुतालबनि ते पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सां ॻाल्हायो आहे। एक्सपो सबबि मुतदा खे धरणो मुलतवी करण जी दरख़्वास्त कई। कम करण न पियो ॾिनो वञे, कुझु बि थी पवे इस्तीफ़ा न ॾींदुसि। बलोचिस्तान जो वॾो वज़ीर अब्दुल क़दूस बुज़िन जो सुप्रीम कोर्ट वञण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त बाप पार्टी राति में नाहे ठही, एतिरो कमज़ोर न आहियां जो इस्तीफ़ा ॾेई छॾियां। समूरी सूरतहाल जो मुक़ाबिलो कंदुसि। पार्टी मां केरु वञे या केरु अचे, सभिनी लाइ जी बिस्मिल्लाह। क्यामाड़ी जे अली मोहम्मद लगारी ॻोठ में फौतकिन जो सबब छा हो? सिहत खाते मेडिकल बोर्ड जोड़े छॾियो। रिपोर्ट अदालत में पेश। सिहत खाते जी रिपोर्ट में चयो वियो आहे त अदालती हुकूमत मेडिकल बोर्ड अदालती हुकूमत जोड़ियो वियो आहे, जंहिं जी सरबराही डाओ मेडिकल कॉलेज जो प्रिंसिपल कंदो। मेडिकल बोर्ड में पुलिस सर्जन, जिना अस्पताल ऐं लेडी MLO CHO ओभर बि शामिल आहिनि। मेडिकल बोर्ड पतो लॻाईंदो त अली मोहम्मद ॻोठ में थियल फौतकिन जो असुल कारण छा हो। मीरपुर बोड़ो वेझो जवान मुबीना तौर अगवा ॻोठ पोलाणी बंगलाणी वासी 20 वरनि जो भूरल पिता पी इलाज लाइ शहर वियो त वापसि न वरियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान खे कार सवार हथियारबंद अगवा करे विया। मामले जो इतला पुलिस खे बि ॾिनो वियो। नौजवान खे बाज़ियाब कराए वञी। उबाबड़ो वेझो रावती पुलिस ऐं ॾोहारनि में मुबैना मुक़ाबिलो। पंजाब वासी 2 ॼणनि खे बाज़ियाब करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त अब्दुल कदीर ऐं इकबाल रिडर खे सस्तो ट्रैक्टर ॾियण बहाने घुराए अगवा कयो वियो हो, जिन खे मुक़ाबले बाद
बाज़ियाब करायो वियो आहे। इंसानी हक़नि जी अलमबरदार आसमा जहांगीर जे विछोड़े खे 5 वरिया वियामी विया। आसमा जहांगीर हर दौर जी आमरियत खिलाफ बेड़ विड़ी इंसानी हक़नि लाइ हर मुआज़ ते भरपूर जदोजहद कई। आसमा जहांगीर 11 फरवरी 2018 ते वफ़ात करे वई हुई।